शहदाद कोट पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में बदनाम ॾोहारी के माण जी दावा कई वई आहे। संजर भट्टी पुलिस सजावल गढ़ी रोड ॻोठ फेस मोहम्मद जतोई वटि मुबैना मुक़ाबले में ॾोहारी मंडो उर्फ गुलजान जतोई के माण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त मार्जिविल ॾोहारी जा 5 साथी फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। आगाह कंदा हलूं शहदाद कोट मां, जिते पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में बदनाम ॾोहारी के माण जी दावा कई वई आहे। संजर भट्टी पुलिस सजावल गढ़ी रोड ॻोठ फेस मोहम्मद जतोई वटि मुबैना मुक़ाबले में ॾोहारी मंडो उर्फ गुलजान जतोई खे माण जी दावा कई। पुलिस जो चवणु आहे त मार्जिविल ॾोहारी जा 5 साथी फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। शहदाद कोट पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में बदनाम ॾोहारी के माण जी दावा कई वई आहे। संजर भट्टी पुलिस सजावल गढ़ी रोड ॻोठ फेस मोहम्मद जतोई वटि मुबैना मुक़ाबले में ॾोहारी मंडो उर्फ गुलजान जतोई के माण जी दावा कई। पुलिस जो चवणु आहे त मार्जिविल ॾोहारी जा 5 साथी फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। शहदाद कोट पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में बदनाम ॾोहारी के माण जी दावा कई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। संजर भट्टी पुलिस सजावल गढ़ी रोड ॻोठ फेस मोहम्मद जतोई वटि मुबैना मुक़ाबले में ॾोहारी मंडो उर्फ गुलजान जतोई के माण जी दावा कई।